सद सां सॾो ॾींदो अॼु सफ़ा लेखे नथो सद सां सॾो ॾींदो अॼु सफ़ा लेखे नथो कुर्बानो पहिरियां थींदो अॼु सफ़ा लेखे नथो अॼु सफ़ा लेखे नथो सद सां सॾो ॾींदो अॼु सफ़ा लेखे नथो कुर्बानो पहिरियां थींदो अॼु सफ़ा लेखे नथो अॼु सफ़ा लेखे नथो पल बि परे मूं खां न थींदो ॾिसंदो जे रोई ॾींदो पल बि परे मूं खां न थींदो ॾिसंदो जे रोई ॾींदो घोर मथां वेंदो अॼु सफ़ा लेखे नथो कुर्बानो पहिरियां थींदो अॼु सफ़ा लेखे नथो केॾो त भाईंदो अॼु सफ़ा लेखे नथो कुर्बानो पहिरियां थींदो अॼु सफ़ा लेखे नथो शाहिद लांगाह जी दिल तड़पे थी दोदापुर में नमो जी सरे थी अब्दुल बासित चाचा फ्रॉम हुसैन बेली रोड शाहिद लांगाह जी दिल तड़पे थी दोदापुर में नमो जी सरे थी सीनो न साहींदो अॼु सफ़ा लेखे नथो कुर्बानो पहिरियां थींदो अॼु सफ़ा लेखे नथो अॼु सफ़ा लेखे नथो सद सां सॾो ॾींदो अॼु सफ़ा लेखे नथो कुर्बानो पहिरियां थींदो अॼु सफ़ा लेखे नथो अॼु सफ़ा लेखे नथो।